हायर एजुकेशन कमीशन समूरे मुल्क में गैर कानूनी तालीमी इदारनि जी लिस्ट जारी करे छॾी आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। गैर कानूनी यूनिवर्सिटीज़ जे कैंपस ऐं कॉलेजिस में पंजाब पहिरें नंबर ते अची वियो। HEC पंजाब जे 95 ऐं सिंध जूं 34 यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस खे गैर कानूनी करार ॾिनो वियो आहे। KPK में 11, आज़ाद कश्मीर में 3 ऐं इस्लामाबाद में 2 तालीमी इदारा गैर कानूनी करार ॾिना विया आहिनि। हायर एजुकेशन कमीशन समूरे मुल्क में गैर कानूनी तालीमी इदारनि जी लिस्ट जारी करे छॾी आहे। HEC पंजाब में 95 ऐं सिंध में 34 यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस गैर कानूनी करार ॾिनियूं आहियूं। अवांखे ॿुधायूं पिया। हायर एजुकेशन कमीशन समूरे मुल्क में गैर कानूनी तालीमी इदारनि जी लिस्ट जारी करे छॾी आहे। गैर कानूनी यूनिवर्सिटीज़ जे कैंपस ऐं कॉलेजिस में पंजाब पहिरें नंबर ते अची वियो। हायर एजुकेशन कमीशन समूरे मुल्क में गैर कानूनी तालीमी इदारनि जी लिस्ट जारी करे छॾी।